ॻाल्हाईंदड़ में वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे मुख़्तसर करे ॻाल्हाइणु घुरिजे। भई तारीख़ आलम जूणीजे साहिब जी जेकॾहिं ॻाल्हि कजे ऐं इहो ई चवंदुसि शाइर इब्न शाइर त हीअ हिननि जो जेको तसलसल आहे वालिद साहिब वरी उन्हनि जे हिननि खां पोइ पाण शाइरी में क़दम रखियो आहे ऐं शाइरी में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ा नवां तजुर्बा बि ॾिसण में अचनि था। ग़ज़ल लिखनि था ऐं इन में जेको अहसासु आहे जेको उहो ॾाढो गहरो आहे। उन में असांखे मोहबत महिरूमियूं पोइ उहा ज़ातियात जे हवाले सां हुजनि, क़ौम जे हवालनि सां हुजनि, ॿियनि हवालनि सां हुजे, उन जो तमामु गहरो उन में छाप नज़र अचे थी। रोमांस जो वॾो उन में तव्हांखे ॾिसंदो त शाइरी नज़र ईंदी, उन जा बि सबबु हूंदा। छो त जेके महिरूमियूं आहिनि इहे असांखे घणो कुझु मुआद ॾींदियूं आहिनि, उहो ई असांखे बुनियादु फ़राहम कंदियूं आहिनि पंहिंजे शाइरी में। पोइ जॾहिं वक़्त सां गॾोगॾु अॻिते वेंदा आहियूं पोइ असां पंहिंजे ज़ातियात खे छॾी क़ौम ॾे ईंदा आहियूं। असांजी शाइरी जा जेके किरदार आहिनि या शाइरी जो जेको मज़मून आहे उहो वधंदो थो वञे क़ौमियत जे हवाले सां, सूबे जे लिहाज़ सां, मुल्क जे हवाले सां। जेकॾहिं साईं जी शाइरी जो अभ्यास कजे त मुंहिंजे ख़्याल में तमामु बहितरीनु शाइरी आहे। मुख़्तसर वक़्त में हिकिड़ो वॾो नालो कमायो आहे। ऐं वरी इन में ॿी जेका ॻाल्हि आहे उहा ॾाढी इंतिहाई तसुब कहिड़ी ॻाल्हि आहे, ॾाढो तजुब थिए थो त वक़्तु कीअं थो निकिरे। हिकिड़ो ज़िम्मेवार ऑफिसर छो त उन लाइ पंहिंजी ड्यूटी ॾियण बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे। उन मां बि लम्हा ई कोन था निकिरनि फुर्सत जा जंहिं ते कुझु सोचे ऐं लिखे, ऐं उन्हनि मां लम्हा कढी ऐं वरी जेका शाइरी कनि था उहो लॻे ई कोन थो त उन्हनि जी ॿी का ज़िम्मेवारी आहे। सॼो फोकस उन शाइरी ते हूंदो आहे त तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे। ऐं असां अञा बि उमेदु रखंदासीं त अञा बि वधीक ख़ूबसूरत शाइरी असांखे पढ़ण में मिलंदी, सिंध खे अञा बि ख़ूबसूरत शाइरी मिलंदी पढ़ण लाइ।